नाज़रीन, मोरो शहर जे ड्रेनेज लाइ ठहियल तलाउ टुटी पिया। ॻोठ धणीबख़्श माछी समेत केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिबि मोरो वेझो ॻोठ धणीबख़्श माछी दादू वाह वटि मोरो मां निकिरंदड़ गटरनि जे गंदे पाणी लाइ ठाहियल तलाउ भरिजी टुटी पियो। गंदो पाणी इलाइक़े वासियुनि जे घरनि में काहे पियो। इतला ॾियण जे बावजूदि पब्लिक हेल्थ इंतज़ामिया मोरो को बि तहरुक न वरितो। इलाइक़े वासियुनि तरफ़ां पब्लिक हेल्थ इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त गंदो पाणी संदनि घरनि ऐं रस्तनि ते काहे पियो आहे, जंहिं सबबि अचण वञण जा रस्ता बंदि थी विया आहिनि। रक्षण आहियूं गरीब किस्तनि ते प्लाट वरिता आहिनि, ठाराए थकी पिया आहियूं। रोज़ किरंदा, रोज़ भॼंदा, रोज़ टेम बजे थो। असां त कमायूं या डेम ॿधूं, असां ॾचे में पइजी आहियूं। बचड़ा असांजा परेशान, असां ख़ुदि परेशान। न मञो त हे घर साम्हूं रहिया पिया आहिनि असांजा। अचनि था वॾा अचनि था, कलाक खां पोइ अचूं था, असां सुम्हूं था त असांखे वरी अॻे 3 ॾींहं सुता पिया आहिनि। असां हिकु बार न, 2 बार न, 3 बार सभु घुमरा रोड ब्लॉक कयो आहे। DC साहब पाण आयो, SDM साहब पाण आयो, जेके बि आहिनि हिन म्यूनसिपल कमेटी में टोटल दोस्त अली सोलंकी साहब आयो, जेके बि आया पहिरियां असां रोड बंदि कयो, रोड खोलाया, दिलासा पूरा दिलासा ॾेई त बाबा जेको बि नुक़सानु थियो तव्हांजो असां भरींदासीं। ऐं आईंदे जे लाइ को बि नुक़सानु तव्हांजो कोन थींदो। असां डेमनि खे बिल्कुलु डेमनि जा बंदि पकारा कयूं। हिकु त ख़ुदा जे तरफ़ा खां बरसाति, ॿिए त ख़ुदा को इन्हनि खे गर्क करे, मदीने वारो सां इन्हनि खे गर्क करे जो हीउ डेम हितां नथा हटाइनि। हिन डेम जे वजह सां असांजा नंढड़ा ॿार मासूम बीमारीअ में मुब्तला आहे। असां एतिरो न आहे जो पटियो पंहिंजे बचड़नि जो पंहिंजो पेट पालियूं त हुननि जो इलाजु किथां करायूं। उन खां बाद में राति 6 बजे खां वठी डेम भॻो आहे। असां राति 3 बजे ताईं डेम ॿधो आहे। 3:30 बजे DC साहब आयो, SDM साहब पाण ख़ुदि आयो त सुबुह जो 6 बजे तव्हांजे घरनि मां पाणी कढियो वेंदो, जे न त तव्हां पोइ भली रोड बंदि करे सघो था। राति डेम भॻो आहे। असांखां ॾिसो ई हालत आहे, हिन महिल ते केर बि कोन आयो आहे। ऐं असां पंहिंजे मस्जिद ॿारड़ा पढ़ंदा, निमाज़ी बि मां थियूं, हिन महिल ते केर बि कोन आयो आहे। होॾे बि था पाणी कढनि, हिन महिल ते हिते केर बि कोन आयो आहे। ऐं असां निमाज़ ॿारड़ा किथे पढ़ण जा माण्हू कमाई कयो, हेतिरियूं महांगी लॻियो बि असां मस्जिद ठारायूं। असांजो मुतालबो हुयो आहे त हीअ सरकारी डैम हिते ठाहिया विया आहिनि। असां कई चकर माण्हुनि खे बि चयो आहे, हिते ऑफिसर अचनि था पर उहे हा कयो, ईअं हलियो था वञनि। हिते गंदो पाणी आहे, असांजा बचड़ा हिते ॿुॾनि था। कल्ह असां पंहिंजो मायूं बि हितां वठी हिते बीठा आहियूं, पंहिंजा ॿन जेके ॾाढा कया अथऊं, पर ख़ुदा जे कुदरत सां अॼु टुटी पियो आहे। असांजा बचड़ा हींअर ॿुॾनि बि था, घर ड्रही पिया आहिनि। हाणे असां छा कयूं? असां पंहिंजी मज़ूरी करे जेको आहे पंहिंजा पेट पालियूं या असां पंहिंजा घर ठाहियूं।